हाँ रिकॉर्डिंग चालू है। हाँ चालू है दीदी, बस ओके। रिपीट करें दी। ए तारो, हे खट, मीम मस, जे जहाज, थे थंब, थे फानुसो, तुए तोतो, गे गिच्ची, सीन संग, छे छठी, के टमाटो, खे खचर, खाए खचर, काफ कलम, बे बदक, लाम लकोण, साधु संदूक, ये उन्य, जे जंजीर, जे जाइफ, न जे जुए जालिम, जुए जालिम, शीन सिंह, ये सिंह, हे ठूठ, जे चंड, जे जाइफ, बे बोलड़ो, ये जुब्बा, डे डेडर, रे रिच, एन एनका, काफ कुत्तो, नून नत्ता, दाल दुइल, फे फीथो, गे गडह, गे गडह, अफ वाडो, जे जरो, हे हरण, गैन गालीचो, णे वण, दाल दुइल, सॉरी दाल धोबी, जे जिरकी, गे घर, ये यक्तारा, दाल डगो, ए पल्लो। ठीक है, गणा थे लेटर्स गण्यो 47 बेटा 47 ठीक है 47 सबने 47 पक्को जी मैम। अब आने पेंजी कॉपी बंद कर रखो। सेक्शन कंप्लीट है। क्लास तरत ही पिक फाइल मोकल जो तरत ही है तुरंत। मैम मुझे 43 थे ना मैम मुझे 45 है। 45 45 मैम। चलो ठीक केंजा है 47 थे केंजा 47 थे 45 45 अंबिका केंजा 45 हर्षिल 45 45 सुशांत 45 स्नेहा मैम 47 मैम मुझे 47 तुझे मैं बोला था नहीं स्नेहा तुझे मैं कुछ बोला हूं नहीं 45 इज करेक्ट Yes, 45 45 is correct है ने नोटबुक बंद करे वाणे नोटबुक बंद करे सजो कॉपी पेंजी क्लास कंप्लीट थे मैंने फोटो करे तुरंत व्हाट्सएप पे मोकल जो जन जो लेट पिक इंदो ना उन्हें जो डिक्लेरेशन कैंसिल करना में इंदो ख्याल अची वियो तुरंत ही 5 मिनट में फटाफट तने मोकलणो आ जे लेट जन जो इंदो उन्हें डिक्टेशन कैंसिल थींदो ठीक है हाणे असां अॻियां कंदासीं हाणे तव्हांखे हाणे हिकु मज़े जी ॻाल्हि ॿुधायांव पाण ॾिसो घुमण वेंदा आहियूं पंहिंजे मिट माइटनि ॾे वेंदा आहियूं त पाण खे एतिरी ख़बर आहे त भई पंहिंजे कज़िन जे घर वञूं था पर कज़िन खे सिंधीअ में छा चइबो आहे कंहिंखे ख़बर आहे कज़िन खे पाण चवंदा आहियूं सिंधीअ में हा सौट कीअं पाण मम्मीअ जी मम्मीअ जे घर बि वेंदा आहियूं त मम्मी पप्पा खे पाण छा चवंदा आहियूं नानी नाना नानी नाना ऐं ये पप्पा जे मम्मी पप्पा के दादू दादी ॾाॾो ऐं ॾाॾी दादा दादी न दादा दादी हिंदी में थी वियो ॾाॾो ऐं ॾाॾी हा
ईअं हाणे पाण मम्मीअ जे भाउ खे छा चवंदा आहियूं? मामो मामा मामा, मामो न, मामा। तीअं मम्मीअ जी भेण खे मासी ऐं पप्पा जी भेण खे पुफी पुफी। प्रोनाउंसिएशन ॾिसो कीअं थो थिए, पाण फ जेका खणंदा आहियूं न, ॾिसो पुफी, प ऐं फ, पुफी। ऐं पुफी जेका चइबी हुन में फ में पंहिंजा ॿई चप मिलण खपनि। पुफी। मां पंहिंजी कैमरा चालू प्लीज हैव अ लुक। ॿई चप मिलंदा न त ख्याल ईंदो भई फ कहिड़ी था पाण उच्चार कयूं। फी पुफी फीतो वारो फी फीथे वारी फ। फीतो वारा। चार टिपका ईंदा आहिनि न, चार टिपका, उहा फ ईंदी। फीथे वारी फ जंहिंमें आवाज फ जी हवा ॿाहिरि निकिरंदी आहे। फ। हाणे पुफी सभु गॾे पुफी चओ ॾिसां। पुफी पुफी। ऐं पुफीअ जे पुट खे छा चवंदासीं? फूफड़ ना फुफड़ त पुफीअ जे घोट खे चवंदासीं न। पुफीअ जे पुट खे था चओ। भाउ। पुफीअ जे पुट खे न। फूफाट हा भा छा चवंदासीं? फुफाट। ॾिसो ॿुधजो सभु हे। मां वरी तव्हां खां पुछंदीमांव, ध्यान सां पंहिंजा जेके रिलेशन में प्रोनाउंसिएशन चऊं था न, उहो बराबरि ध्यान सां ॿुधजो। पुफीअ जे पुट खे फुफाट। फूफाट ठीकु आहे। ऐं मामा जे पुट खे मारोट। मारोट हा ठीकु आहे। हीअं हाणे ॾिसो पंहिंजो भाउ आहे, पंहिंजो भाउ शादी करे थो, भाॼाई अचे थी, भाॼी ज़ाल खे छा चवंदासीं? भाॼाई। हा भाॼाई। ऐं भाॼाईअ जो पुटु हुजे, आजो पुटु हुजे, हुनखे छा चवंदासीं? भाटियो। भाटियो छा चवंदासीं? भाटियो। भाइटो न भाटो न, भाइटियो। दीदी हिकु दफ़ो चवंदा पहिरीं ॿुधो। दीदीअ खे ॿुधो न हिकु दफ़ो, दीदी वरी चओ। भाइटियो थींदो भाइटियो। जो उचारो ते अचे थो, अमज़ो जेको हो न उहो ते अचे थो वरी। भाइटियो। That's a correct उचार, भाइटियो। पर चइबो आहे जॾहिं यकदम त कॾहिं करे चइबो त भाइटियो चइबो। हलो अॻिते हलो। हाणे पंहिंजी मासीअ जे पुट खे छा चवंदासीं? मासात। छोकिरो आहे त मासात। पुटु चयो तव्हांखे न, मासीअ जो पुटु तव्हांजो थियो मासात, ऐं उनजी छोकिरी यानी उनजी धीअ उहा थी मासात। छोकिरीअ लाइ ए यूज़ कबो आहे। सेम वे पुफाट जे छोकिरी आहे त पुफाट, जे छोकिरो आहे त पुफाट। सिमिलरली भाइटियो ऐं भाइटी में त बिल्कुलु डिस्टेंस आहे, पर हुन में पुफाट ऐं मासात मारोटे ईअं थींदो आहे। जीअं जेंडर चेंज थो थिए न, उन हिसाब सां प्रोनाउंसिएशन चेंज थो थिए। टू ऐं टू आयो ख्याल आयो? हिकु दफ़ो दीदी हो चालू करे ॾेखारियो न भले ॾेखारियो। मारोट हा टाइम तव्हां ॾिसो तव्हांजे में घणो थो ॾेखारे। 10 मिंट हुजण खपनि, पर अञा ताईं को इंडिकेशन आयो कोन्हे। इंडिकेशन मैम भाई जो ना बेटा हिन करे नथो अचे। छा आहे? तव्हां BID सां लिंक जनरेट कई आहे न, त हिन करे 2 सेशन तव्हांखे फ्री मिलंदा अनलिमिटेड। ॿियो सेशन अनलिमिटेड है। ओके लेट्स स्टार्ट देन कंटिन्यू ना।
ही हूंदो असांखे फ्री, ही ॿी आईडी सां बराबर थी वियो आहे हली। यू राइट। हा हलाए हिकु दफ़ो इहो माइटनि जो जेको आहे न, मां तव्हांखे ॾेखारियांव थी वीडियो, ॾाढो सुठो अथव, ध्यान सां ॾिसिजो। राणी, पर व्हाई डोंट यू शो दैट वीडियो ओनली फ्रॉम द माइट लिखियल आहे, कि न शुरू खां वठी ॾेखारींदी आहे? शुरूअ खां ई वठी न दीदी। ओके ठीकु त आहे। उन्हनि खे ख़्याल अचे न, जीअं ॿार सिंधी सिखी वरितो आहे त हे बि सिंधी सिखी वरिता आहिनि न, जल्दी जल्दी। उन हा हिसाब सां पहिरीं खां ई स्टार्टिंग खां ई। ठीक है ओके लेट्स स्टार्ट। मानवी ऐं राजीव तई केतिरी रांदि पिया कयो हुते वेही करे, मां ॾिसां पई तव्हांखे। मांगी चरान ना दीदी उहो शेयर नथो थिए मूंखां हींअर। हाउ इज इट पॉसिबल? खपे मां तो ट्राई हुनखे कई आहे। YouTube ते रखियो आहे न? हा मिनिमाइज ई करे रखियो आहे न दीदी। त पोइ छो नथो थिए? शेयर स्क्रीन त अलाउड आहे, शेयर त तुंहिंजी आहे थियल। हा हा अची दीदी। हाँ अची वञणु खपे। हाँ हलाइस। नहीं सभई म्यूट कयो पाण खे। प्रियंका आवाज कोने तुंहिंजो। अचे तव्हां शेयर साउंड बि कयो मैम। हाँ तोखे शेयर साउंड करणो पवंदो। हाँ स्टॉप शेयर कयो पहिरियों मैम, पहिरियों स्टॉप शेयर कयो, पोइ हुनजे हेठां तव्हांखे हिकु आइकन ॾिसण ईंदो साउंड शेयर, त हुनजे मथां टिक कयो त साउंड बि ईंदो। शेयर साउंड करणो पवंदो आहे। शेयर स्क्रीन कयां पोइ साउंड खे शेयर कयां न? शेयर स्क्रीन कर पोइ हेठां हिन जॾहिं वीडियो जे हेठां साम्हूं तोखे शेयर साउंड ईंदो ॾिसण में। ऑप्शन ईंदो मैम, शेयर साउंड लेफ्ट में ई हेठि ईंदो ऑप्शन। आयो? तोखे छा साउंड अचणु खपे न शेयर जो अवल ऑप्शन। ऐं वो मां हिकु कयो ई आहे। मिनट ही त म्यूट आहे पाण। ही त साउंड ऑफ आहे। ही केरु वेठो ईअं करे छोकिरो, हुनखे एकदम कढी छॾियां मां? केरु आहे इहो बिलू हेॾा रांदि करे? पंहिंजे घर में वञी रांदि कर पुट। केरु आहे इहो? हू इज दैट पूजा? हिन में लिखियल आहे शेयर कंप्यूटर साउंड, उन ते क्लिक कयो। हाँ हाँ क्लिक करणो ई आहे न ईअं। मैम तव्हांजी YouTube वीडियो जी साउंड म्यूट आहे। हाँ वो अच्छा। करीसीं न। YouTube लॻाए ऐं हुते ॾिस साउंड म्यूट थिए बराबर, उनखे शुरू कर वरी। YouTube ते हेठि हाणे हिनखे चालू कर दबाइस। हाँ हाणे प्ले कर। नथो अचे। सिंधी सिखी क्यों वई? हाँ तो पंहिंजो वाइदो पूरो कयो। पंहिंजो वाइदो पूरो कंदुसि। तव्हां हांगकांग जी टिकट बुक करे छॾियूं? हाँ मिठड़ी हाँ। पापा हिन साल असांखे हांगकांग ॾे वठी हलो मम्मा। हाँ पुट हाँ, मां हींअर ई पंहिंजी पुफी खे फोन थी कयां, केतिरे टाइम खां चए पई घुमण चलां। मम्मी व्हाट फूफी? केरु आहे फूफी? बेटा फूफी न पुफी, मुंहिंजे पापा जी भेण। ओह सो नाना सिस्टर। पर पोइ मूंसां रांदि करण लाइ केरु कोन हूंदो? पुट मुंहिंजी सौट बि हाणे हांगकांग में शिफ्ट थी आहे ऐं उनजी धीअ तुंहिंजे उमिरि जी नंढड़ी आहे, उहा तोखे कंपनी ॾींदी। Now you again confuse me. Sort माना? सौट माना चाचे जी धीअ। Wait, let me think. मुंहिंजे ॾाॾे जे भाउ जी धीअ। उफ हो, just a cousin ना। पुट तोखे रिश्ता कीअं सम्झ में ईंदा? कज़िन चए में एॾा पंहिंजे पई कोन्हे पुट। हाणे वञ तूं वञी करे गूगल ते सर्च कर त उते कहिड़ा कहिड़ा हंध घुमण लाइक़ आहिनि। मां वञा थी पंहिंजी शॉपिंग जी लिस्ट ठाहिण। मां वञी करे दोस्त खे दूर हा वञो ऐं वञी करे मुंहिंजा खीसा ख़ाली कजो। अॼु असीं ॻाल्हायूं था कुझु मिटनि माइटनि बाबति। सभिनी खे ख़बर आहे
मम्मी ऐं पप्पा जा मम्मी पप्पा नाना ऐं नानी ॾाॾा ऐं ॾाॾी करे सॾिबा आहिनि। मम्मीअ जे मम्मी पप्पा खे नानी ऐं नाना चइबो आहे। मम्मीअ जे भाउ खे मामा, मम्मीअ जे भाउ जी वाइफ खे मामी, मामा ऐं मामीअ जो पुटु या धीउ मारोट सॾिबा आहिनि। माना तव्हांजो फर्स्ट कज़िन मारोट सॾिबो आहे। इन्हीअ रीति मम्मीअ जी भेण खे मासी चइबो आहे। मासीअ जे घोट खे मासड़, मासी ऐं मासड़ जे पुटु ऐं धीअ खे चइबो आहे मासात। तव्हांजे फर्स्ट कज़न खे मासात सॾिबो आहे। पप्पा जे मम्मी पप्पा खे ॾाॾी ऐं ॾाॾा चइबो आहे। पप्पा जे भाउ खे चाचा सॾिबो आहे। चाचा जी वाइफ थी चाची। चाचा ऐं चाचीअ जे पुटु या धीअ खे सौट चइबो आहे। तव्हांजो फर्स्ट कज़िन तव्हांजो सौट थियो। पापा जी भेण खे पुफी चइबो आहे। संदसि घोट खे पुफड़, संदनि ॿारनि खे पुफाट। तव्हांजो फर्स्ट कज़िन पुफाट थींदो। भाउ ऐं भाॼाईअ जे पुट खे भाइटियो चइबो। भाउ ऐं भाॼाईअ जी धीअ खे भाइटी चइबो। साॻीअ तरह भेण जे घोट खे भेणवियो चइबो आहे। भेण ऐं भेणवीअ जे पुट खे भाणेजो। भेण ऐं भेणवीअ जे धीअ खे भाणेजी चइबो आहे। तव्हांजे घोट जा माउ ऐं पीउ तव्हांजा ससु ऐं सहुरो थिया। ससु ऐं सहुरे जी धीअ तव्हांजी निराण थी। ससु ऐं सहुरे जो ॿियो पुटु तव्हांजो ॾेर थियो। ॾेर जी जोइ तव्हांजी ॾेराणी थी। ॾेर ऐं ॾेराणीअ जो पुटु तव्हांजो ॾेरोट थियो। ॾेर ऐं ॾेराणीअ जी धीअ तव्हांजी ॾेरोट थी। तव्हांजी जोइ जा माउ ऐं पीउ तव्हांजा ससु ऐं सहुरो सॾिबा। तव्हांजी जोइ जी भेण तव्हांजी साली थी। सालीअ जो घोटु संढो थियो। इन्हीअ रीति तव्हांजी जोइ जो भाउ तव्हांजो सालो थियो। अॼु असां ॻाल्हि कई कुझु मिटनि माइटनि बाबति। वरी गॾजंदासीं कुझु नओं सिखण लाइ। ईअं मज़ो आयो? हाँ मैम। हाँ मैम। जी मैम। हाणे यादि रखिणो अथव हा इहो। मैम हिकु दफ़े ॿियो वो फीमेल और मेल जो डिफरेंस ॿुधाइजो ट वारो डिफरेंस। हिकु मिनट न, मां म्यूट करे छॾियां। छा तव्हांखे मेल ऐं फीमेल जो डिफरेंस ॿुधणो आहे ईअं छा? हाँ मैम वो डिफरेंस समझ नथी आयो वो ट अच्छा, सी इट इज वेरी सिंपल। जेकॾहिं छोकिरो आहे त ओ थींदो, जे छोकिरी आहे त ए थींदो। ओके, नाउ अंडरस्टैंड। जेकॾहिं हू तुंहिंजे मासीअ जो पुटु आहे त उहो तुंहिंजो मासात थियो, सम्झो। पर जेकॾहिं उहा तुंहिंजे मासीअ जी धीउ आहे त उहा तुंहिंजी मासात थी। ए की मात्रा ए। अञा इहो ज़ेर ज़बर सिखंदासीं नेक्स्ट लेसन में, त ओॾी महिल तव्हांखे वधीक क्लियर थींदो। सिमिलरली पुफाट माना पुफीअ जो पुटु। जे तुंहिंजी पुफी आहे ऐं हुनजो पुटु आहे त उहो थियो पुफाट। ओ की मात्रा। हाँ, पुफाट। जेकॾहिं तुंहिंजी पुफीअ जी धीउ आहे त उहा थी पुफाट। ए जी मात्रा ट ट ए ए मारोट मारोट पुफाट। मारोट is boy, मारोट is girl. So ये टे रिश्ता जेके आहिनि उनमें छोकिरी ऐं छोकिरे जो फर्क़ु थिए थो। बाक़ी भाइटियो ऐं भाइटी उहो त क्लियर आहे। ठीकु आहे, बसि तो लिखी छॾियो ऐं पोइ ही वीडियो जॾहिं तव्हांखे मिलंदो तॾहिं वरी नोट करे छॾिजो।
ॾिस घर में वञी पंहिंजे ॿुधी माउ खां वठिजो सुठे पुछ नमूने, तव्हां ध्यान सां ॿुधंदव त उन उच्चार बि तव्हां थोरो ध्यान सां ॿुधिजो, त हुनमें स्क्रीन ते ॾिसी करे तव्हां तुरंत ॿुधंदव न त प्रोनाउंसिएशन ख्याल अची वेंदव। वॾी ऐं ॻाल्हि त दीदीअ पंहिंजे जेतिरो ॿुधाइनि पंहिंजे घर में पंहिंजे माउ खां वञी पुछो मुंहिंजो मासात केरु आहे, मासात तूं केरु आहे, यू नो शी विल ऑल्सो बी कंफ्यूज भई तूं छा ते छा, बिकॉज़ हीअ जेका ॻाल्हि आहे उहा हर को माण्हू न सम्झी सघंदो आहे, तंहिंजे करे तव्हांजे माइटनि खे बि शायदि घटि वधि ख़बर हुजे, पोइ तव्हां हुनखे वञी ॿुधायो, सेखारियो मम्मी पप्पा खे, ठीकु आहे। चलो अॻिते वधूं था असीं, अॻिते वधो छाकाणि अनलिमिटेड सेशन अॻिते वधूं। हाणे पंहिंजी कॉन्सोनेंट जी हिकु लेवल सभु इहे पूरा करे छॾियासीं कॉन्सोनेंट, उन खां पोइ हाणे पंहिंजो अचे थो वोवेल्स। त अॼु पाण वोवेल्स खे थोरो अॻियां वधाए करे कंदासीं। वोवेल्स में पहिरीं लेवल जेका आहे उहा हिकु लेवल करे असां कंदासीं, ठीकु आहे। त हाणे मां तव्हांखे ॾेखारियांव थी वोवेल्स जो, उन हिसाब सां मां लिखी करे तव्हांखे ॾेखारींदसि। पहिरीं हिननि खे वीडियो ॾेखारे छॾ सॼो। हा ठीकु आहे। कंफ्यूज लफ़्ज़नि जा उचार हिकु दफ़ो ध्यान सां कंदा न त हमेशह यादि रहंदा। असांजे हिन सेशन जी ख़ासियत इहा ई आहे त असीं उचारनि ते ध्यानु ॾियूं था। असीं खे खट बि सेखारियूं था त हाय खचर, हाय खंजर, ख बि सेखारियूं था, जेको हितां गले मां आवाज़ निकिरे थो, सम्झव, हुननि ते ध्यानु ॾियो। यस प्रियंका, तोखे मिले स्क्रीन ते चालू कर, तेसिताईं मां ॻाल्हायां पई। चालू आहे, हलाए शेयर करीस। आवाज़ अचे थो? नथो अचे, स्क्रीन में नथी अचे। वरी छा को शेयरिंग जो थी वियो। छो त सिंधी सिखूं। अॼु सिखंदासीं मात्राऊं, वॉवल्स, यानी हर्फ इलत। अ स्क्रीन फुल कर। आ, ए, हा दीदी। ई, उ, ए, ऐ, ओ, अ जी मात्रा वारा लफ़्ज़। द, दे ज़बर द। प्ले कर मैडम, बंद थी वियो। र, रे ज़बर र, दर। घ, घे ज़बर घ, र, रे ज़बर र, घर। फ ज़बर फ, लाम ज़बर ल, फल। च ज़बर च, प ज़बर प, चप। र ज़बर र, थ ज़बर थ, रथ। व ज़बर व, ट ज़बर ट, वट। ह ज़बर ह, थ ज़बर थ, हथ। ख ज़बर ख, ट ज़बर ट, खट। मीम ज़बर म, ट ज़बर ट, मट। अलफ ज़बर अ, ठ ज़बर ठ, अठ। लिखा कंहिं पाता जल्दी जायो वारा लफ्ज़। ता, ते अलफ ता, रा, रे अलफ रा, तारा। रा, रे अलफ रा, जा, जे अलफ जा,
राजा ता बेअलफ ता ला लाम अलफ ला ताला ब बेअलफ बा ब बेअलफ बा बाबा प्रियंका ने डाई छॾ हाणे सिखंदासीं मूंखे मात्रा नथो वारा मिले दीदी लफ़्ज़ कंहिंसां ॾाया छेज़े पेड़ जो मथां जेको ईंदो आहे न रबड़ जो निशान चित हिन में नथो भे भेजे भे त तेजे रित भित द दाल ज़ेर द ल लाम ज़ेर ल दिल त तेजे रित ॾ दाल ज़ेर ॾ तिॾ सो ही हा असांजा पहिरीं लेवल हुई वॉवल्स जी जेका ताईं अॼु सिखिया ओके ॾिठो कहिड़े नमूने कीअं लिखियल आहे सभिनी ॾिसो अलफ कीअं लिखियल आहे अलफ मथां ज़ेर अलफ जे मथां ज़ेर ॾिनीसीं न अलफ मथां ज़बर ॾिनीसीं त अलफ ज़बर अ थियो हा ज़बर अलफ जे मथां ज़बर ॾिनीसीं त ज़बर थियो वरी चालू रहिजी वियो ऐं अलफ जे हेठां ॾिनीसीं त अलफ जे हेठां ज़ेर ॾिनीसीं मथां ॾिनीसीं त उहा ज़बर थींदी जे ज़बर हेठां ॾिनीसीं मथां ॾींदासीं त ज़बर उहा ज़ेर थींदी हा हा ओके हाणे लिखंदासीं पाण असां लिखूं था हे अलफ हीअं सिधी लीट कईसीं अलफ ज़बर कीअं ॾींदासीं हितां खां थोरी नंढी लीट कंदासीं हिनखे चइबो अलफ ज़बर अ अलफ ज़बर अ अलफ ज़बर अ हा अलफ ज़बर अ हीअं हाणे ॾिसो पाण ब खे ज़बर ॾींदासीं बे बदक हे बे बदक आहे ठीकु आहे हिनखे पाण मथां ज़बर ॾींदासीं त बे ज़बर ब अहिड़े नमूने ब खे पाण कंदासीं बे बकरी लिखीसीं उनजे मथां ज़बर ॾिनीसीं बे ज़बर ब ईअं अलफ ज़बर अ बे ज़बर ब बे ज़बर ब ईअं सॼे अल्फाबेट जो उच्चार करे अहिड़े नमूने अॻियां कंदासीं माना हे सम्झो पंहिंजो थियो अलफ ज़बर अ हाणे अलफ ज़बर जा अखर पाण ॾिठासीं हिन में कीअं ठाहे लिखबा आहिनि ॿ टे अखर पाण ज़बर जा लिखंदासीं जीअं हे द आहे बराबर दाल दुइल दाल ज़बर द थियो ई दाल ज़बर द पोइ लिखंदासीं र रे दर दर हे र लिखियोसीं हिनखे ज़बर ॾिनीसीं दर दाल ज़बर द र ज़बर र दर हे कयोसीं फ फे ज़बर फ फे ज़बर फ पोइ हिते लिखंदासीं लाम लकुण लाम ज़बर ल फल सम्झ में अचे थो मां आस्ते आस्ते स्लो स्लो थी वञा ॾिसो हे कहिड़ो कयोसीं
अलफ जबर अ, बे जबर ब, बे जबर ब, ईअं टे जबर ठ, ठे जबर ठ, ठीक है। हे अखर कयोसीं दर, दे जबर द, रे जबर र, दर, फे जबर फ, लाम जबर ल, फल। लिखियो सब पंहिंजी कॉपी में कॉपी कयव। हाणे मां लिखां थी ॿुधाइजो, तव्हां अचे थो न सिखियल न थोरो। हाणे हिक ॻाल्हि पहिरीं ॾिसी वठो पाण, हे छा लिखियो आहे ॾिसिजो। हे कहिड़ो अखर लिखियो आहे? चे चंड चे चंड, ठीक आहे। हाणे चे खे मथां जबर ॾींदासीं, छा थियो हे? चे जबर च, जबर च, चे जबर च, ठीक आहे। हाणे हिते लिखां थी ॾिसिजो, हे छा लिखियो आहे? पे पल्लो, पल्लो। पल्लो, टे खे मथां जबर ॾींदासीं त पे जबर प, प, जबर प, हा चप। त हाणे ॾिसो हे च अलॻि आहे, प अलॻि आहे, पर हिनखे न च जो आकार अखर गॾु कंदासीं त कीअं थींदो, हाणे उहो ॾेखारियांव। हे चप लिखियोसीं पाण, चे जबर च, पे जबर प, Balban चप। books getting च खे कीअं idea लिखणो? for the children to be involved with colorful pictures and the book. They really may not be ये able to learn कयोसीं, more, but they will be very happy to हे see प गॾु कईसीं। and get involved more. That is the idea. हे जेको आहे न, हे शेप हीअं क्रॉस कयल आहे न, उहो हिते मथे अची वेंदो, हे टे टिका हिते अची वेंदा। हे थियो च, चे जबर च, ऐं हे थियो प, पे जबर प, चप। कीअं लिखबो चप ॾिठव? चप कीअं हीअं लिखण जो आहे। मैम जबर जी आवाज नंढो अ वांगुरु आहे, हिंदी वारो अ। हा, अ जीअं कंदा आहियूं न, अ तीअं ई हिन में ईंदो। सम्झ में आयो? वरी रिपीट कयां कि अची वियो? मैम प्लीज तव्हां वरी कयो न आहे। मैम वरी आयो, वरी करायां? यस मैम। ठीकु आहे। पहिरीं खां थी करायांव। हे छा आहे ॿुधाइजो? अलफ जबर अ, आहे, अलफ जबर अ, बे जबर ब, ब, बे जबर ब, 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 पे जबर त, प, बे जबर भ, ब। ठीक है, तो प्रोनाउंसिएशन खबर पइजी वियो न, अ जो उतार कीअं थींदो? हा, अ ब ब प, आयो? न त हिननि खे सॼी अलफ बे अॻियां रखी करे चवाराईंदी वञ। अलफ जबर अ, हा ठीकु आहे, ब ओके जबर दीदी, हा ब, ओके। अलफ जबर अ, हा। बे जबर ब, बे जबर ब, सभु जो चई वञनि 52 लेटर्स। ठीकु आहे। ॾिसो, हे अलफ, अलफ जबर अ,
बे जबर ब, बे जबर ब, बे जबर प, ओ प्यारी, बे तू मिठी मिठी तर्ज प्रियंका, you tell everybody to tell after you. अलफ जबर Okay. सभई चओ अलफ जबर सब गॾिजी चओ, वॾा आहिनि अलफ नंढा ज़बर कोन्हनि। अलफ हे ज़बर कोन कंदा। बे जबर ब, बे बे जबर जबर ब, ब, बे जबर ब, बे ज़बर ब, बे जबर प, बे ज़बर प, बे जबर ब, ते जबर त, ते ज़बर त, हे जबर थ, हे ज़बर थ, हे जबर ट, ते ज़बर ट, हे जबर ठ, से से जबर स, ज़बर स, जे जबर ज, जे ज़बर ज, हे जबर ज, जे ज़बर ज, हे जबर ज, जे ज़बर ज, ने जबर ञ, ने ज़बर जे जबर च, जे ज़बर ते जबर छ, छे ज़बर हे जबर ह, हे जबर ख, छे ज़बर ख, हे जबर ध, हे जबर हे जबर ध, दे ज़बर हे जबर ड, दे ज़बर ड, हे जबर ड, दे ज़बर ड, दाल जबर ड, दाल ज़बर ड, से जबर ज, जे ज़बर ज, रे जबर र, रे ज़बर र, रे जबर र, दे ज़बर र, जे जबर ज, जे ज़बर ज, से जबर स, से ज़बर स, शे जबर श, छे ज़बर श, से जबर स, से ज़बर स, से जबर ज, जे ज़बर ज, तुए जबर त, ज़बर त, जे जबर ज, जे ज़बर ज, ए जबर अ, ए ज़बर ए जबर ग, ज़बर ग, फे जबर फ, फे ज़बर फ, फे जबर फ, फे ज़बर फ, के जबर क, के ज़बर क, के जबर क, के ज़बर क, के जबर ख, के ज़बर ख, काफ जबर ग, ज़ाब ज़बर ग, के जबर ग, के ज़बर ग, के जबर ग, के ज़बर ग, ङे जबर ङ, ङे ज़बर ञ, लाम जबर ल, लाम ज़बर ल, मीम जबर म, मीम ज़बर म, नून जबर न, नून ज़बर न, णे जबर ण, णे ज़बर न, वाव जबर वा, व, वाव ज़बर वा, हे जबर ह, हे ज़बर ह, हमजो जबर अ, हमजो ज़बर अ,
ये जबर ये, ये जबर ये। समझ में आयो यो? हाँ हाँ। हाणे अखर कीअं ठहंदो? अखर ठाहिणो आहे, चप पाण ठाहियो। ॾिसो च लिखीसीं, हे ॿ च अखर लिखीसीं गॾिजी पाण। करे हिकु लफ़्ज़ ठहे थो। हा, हे हिकु अखर थियो। छे जबर च पोइ प, पे जबर प। हे हिकु अखर, हे ॿ अखर, ॿ अखर गॾिजी करे छा ठहंदो? लफ़्ज़ ठहंदो। ऐं लफ़्ज़ गॾी करे सीट ठहंदी, जुमिलो सीटूं गॾिजी ठहंदो। करे पैराग्राफ ठहंदो। ठीकु आहे? हाणे हे च ऐं हे प, चप खे पाण गॾींदासीं त कीअं गॾिबो? राणी हे इहो थींदो इहो हे जेको च, राणी इहो जेको हे च जो थियो। इहो जेका च आहे उनजी सूरत बदिलजे थी, त इहा ॻाल्हि असां हा। हिनखे अञा कान ॿुधाई आहे। तंहिंजे करे सवलो उचार, सवलो लफ़्ज़, सवलो अखर खण, पट, हथ, बिकॉज़ हिन में ॿई साॻी साॻी लेवल जा आहिनि, उन्हनि जी रूप बदिलजे नथो, त इहो वधीक सवलो थींदो हिननि जे लाइ। जीअं हथ, नक, नक, हे ॾिसो हथ, हे र खे जबर रे, र जबर र, थ, हे जबर थ, हे थियो रथ, र जबर र, थ जबर थ, रथ। लिखो, तव्हांजी कॉपी में लिखंदा बि वञो। हे वाव जबर व, वाव जबर व, टे जबर ट, वट, हे जबर र, हे जबर थ, रथ। रथ जी माना वाव ख़बर जबर आहे? व, रथ, रथ ख़बर अथव? रथ कंहिंखे चइबो आहे? रथ यात्रा कई न एलकिया अडवाणीअ? रथ यात्रा निकिरंदी आहे न, हुनजे रथ ते चढ़ी करे घुमंदा आहिनि। रथ, वट, वट, ताराजूअ में कीअं पाण उहो रखंदा आहियूं वजन करण लाइ, उन हे वट चइबो आहे। वट, पोइ हे आहे अलफ मानी है जबर राजी। अ, अलफ जबर अ, हे जबर ठ, अठ, हे नून जबर न। हाणे ॾिसो न हे लिखियो आहे न, हितां वरी मां ॿियो गॾियां थी, ॾिसजो हे ॿ गॾु थिया। थे जबर थ, नथ, नून जबर न, थे जबर थ, नथ। जेॾीमहिल बंदि करणो हुजे ओॾीमहिल चइजे त वरी फोटो कढूं। हा हा, बस 9:09 था ॿ थियनि टे हाणे। अखर। हा दीदी, बस हाणे 2 ई अखर सेखारे वठनि। लिखियो सभिनी ने? हाँ मैम। हाणे हिकु अखर कयूं था। हे कहिड़ो अखर आहे? हे हरण। हा, हे हरण। हे जबर ह, पोइ हिनखे गॾु कंदासीं थ, हे जबर थ,
हथ पर इहो जेको लिखण जो तरीक़ो आहे न प्यारी, ही जेको लिखण जो तरीक़ो आहे, आई जस्ट वांट टू हाँ। मेक अ मेंशन टू यू, जॾहिं ही असीं लिखूं हाँ। था न तॾहिं ही ॿई अखर जेके आहिनि से हथ हीअं जी हिन अलॻि करे लिखियो ईअं न थींदो, ही हीअं अची पोइ हिनखे हीअं हीअं गॾु करे थींदो। हीअं गॾु करे हीअं करे मथां पहिरियां 2 नुक्ता मथां पोइ हेठि। ओके, ह ज़बर ह, हाँ थ ज़बर थ, हाँ थे ज़बर थ। पोइ असीं ज़बर पोइ ॾेई सघूं था, नो प्रॉब्लम, सम्झो पुट। हाँ 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 लिखियो सभिनी ने अखर? हाणे हिकु खट वारो हिकु लिखूं। ॾिसो, हे ज़बर ख, हे ज़बर ट, हे गॾु लिखूं था पाण। हे ज़बर ख, हे टे ज़बर ट, खट। खट सभिनी ॾिठी आहे न? हाँ सुठो, चलो हाणे पायूं भोग। ठीकु आहे। पंहिंजी हाँ, शिकिल हाँ, ॾेखारियो सभई, सभई कैमरा चालू सभई कयो। पंहिंजे नोट में हे लिखणा अथव 5 दफ़ा हिकु अखर होमवर्क हाँ। में। ऐं डिक्टेशन जेको रॉन्ग हूंदो न हुनजो मां तव्हांखे चेक करे तरत मोकिलींदीमांव। जंहिंजो बि रॉन्ग हूंदो हुनखे लिखी मोकिलींदमि केतिरा दफ़ा कंहिंखे कीअं लिखणो आहे, करेक्शन। ठीकु आहे? दीदी हाणे हाणे हिकिड़ो फोटो कढूं पहिरीं। मैम होमवर्क लाल जय झूलेलाल। होमवर्क हे जेके 2 जॉइंट करे अखर सेखारियामांव न उहे हिकु अखर 5 दफ़ा लिखणो आहे। चलो सभई तैयार आहियो? हिकु ज्योति लफ़्ज़ 5 लालवाणी दफ़ा। केॾां वई? ज्योति लालवाणी पंहिंजी शिकिल ॾेखारी नथी छा? शांत जय झूलेलाल। जय झूलेलाल। सुठो लॻो, महिरबानी, तव्हां सभई दिलि सां सिखो था। उमेद अथव त तव्हांखे तमामु इहा ॻाल्हि असांजी वणंदी। पाण ॿियनि खे बि ॿुधाइजो त असीं तव्हांखे कीअं था सेखारियूं, तव्हांखे उहो असांजो तरीक़ो वणे थो या नथो वणे। महिरबानी करे फीडबैक ज़रूर ॾिजो। ओके, जय झूलेलाल। प्रियंका जय झूलेलाल। जय झूलेलाल। असांजी लर्न सिंधी ऐप ते महिरबानी करे प्रैक्टिस कयो त तव्हांजा उच्चार बि सुठा थींदा, तव्हांखे लिखण बि सुठो ईंदो। ऐं यादि रखो, साॼे खां ॾाए ज़बरूं साॼे खां ॾाए, नुक्ता साॼे खां ॾाए, लिखणो आहे साॼे खां ॾाए। ओके, ध्यानु रखिजो। लर्न सिंधी ऐप ते ध्यानु ॾियो। लर्न सिंधी ऐप में अॼु जेके वोवेल कराए आहिनि उहो तव्हां उहो लेवल level 1 ॾिसी आहे। वठिजो ऐं ध्यान सां उनमें मेंशन बि- कजो, ध्यान सां वो लर्न सिंधी ऐप में लॉगिन कोन थो थिए। राणी मूंखे लॉगिन घड़ी थींदो, खेलणी पए। ॿुध लॉगिन थींदो तई पहिरीं पाण खे रजिस्टर कयो। जीअं ई तई वो डाउनलोड करे रजिस्टर भी कोन थो थिए। रजिस्टर थींदो, तूं वरी ट्राई कर, डिलीट करे सॼी ऐप ऐं वरी ट्राई कर, थींदो। तुंहिंजो ओॾी महिल ॾिस जेॾी महिल तूं लॉगिन थी करी न ओॾी महिल इंटरनेट शुड बी गुड। इंटरनेट ख़राब न हुजणु खपे। तुंहिंजो कंहिं महिल अचे थो वञे थो तॾहिं तुंहिंजो ओॾी महिल न थींदो हूंदो। बाक़ी त असां सभिनी जो थियो आहे। 50,000 माण्हुनि त एंड्रॉइड ते डाउनलोड कई आहे ऐप। सो प्लीज मां वरी डाउनलोड मां डिलीट करे वरी थी डाउनलोड। सभिनीनि मां कंहिंजो थी वियो आहे डाउनलोड? केरु उन ऐप मां प्रैक्टिस कंदो आहे? मुंहिंजो थी वियो आहे। थी वियो आहे, तुंहिंजो बि थी वियो आहे, ॿियो कंहिंजो थी वियो आहे? हा, तुंहिंजो बि थियो आहे, दिव्या जो बि थियो आहे, पूजा प्रियांशी पूनम जो बि थियो आहे, मोस्ट ऑफ सभिनीनि जो ई थी वियो आहे। त तूं बेटा प्रैक्टिस कर, ट्राई कर, तुंहिंजो बि थी वेंदई। ठीकु आहे रितिका? महिरबानी करे जेको थी अथव उनखे डिलीट कयो, जेको नथो थिएव उहा डिलीट कयो ऐं पोइ लॉगिन कयो ऐं लॉगिन करे पंहिंजो ईमेल ते रजिस्टर कयो। छाकाणि जो न त तव्हांजो मोबाइल सम्झंदो त ही माण्हू जेको रांदि थो करे उहो गेस्ट आहे। Every time you will be required to go from the level 1 again and again. Okay, chalo bye bye. जय झूलेलाल। जय झूलेलाल। जय झूलेलाल मैम। जय झूलेलाल। सूमर ताईं सूमर ॾींहुं वरी गॾजंदासीं।